सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। वेर सर कंहिंजे दाण सां आहे बाबा साईं ज़रूरी कम वॾाई वियो हुअसि। अकबर अॻिते कहिड़े बि कम सां काॾे बि वञी त ॾसे वेंदो कर। ख़ुदा न करे जेकॾहिं रस्ते मां किथे झटिजी वए न त तोखे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल थी पवंदो। बाबा साईं जेकॾहिं मां झटिजी बि वञा न त दुश्मननि जो अघु वठिजो। ओ अकुल जा अंधा अॻे चकर बि तूं झटिजी वए, मां वटां बि दुश्मननि जा घट जलींदो ऐं तूं सजणनि वटि कए थी। कहिड़ी ख़बर थी पई दोस्त ऐं दुश्मन जी? अकबर वॾो सही थो चवे, हिन वक़्तु चइनी तरफ़नि दुश्मनी लॻी पई आहे। इन जे करे आईंदा काॾे बि वञी त पहिरीं ॿुधाए पोइ वेंदो कर। सलीमा ॿीहर अहिड़ी लापरवाही न थींदी, थियण बि न घुरिजे। रखन असुल मसलो इहो आहे, नवाब खान मूसा जे घर में घिरी उन जे पीउ खे टार्चर कयो अथसि। जेकॾहिं मूसा वापसि वियो न त तूं सोच छा थींदो। मूसा होश विञाए वेहंदो, इहे ॻाल्हियूं इते ई रहिजी वेंदियूं ऐं मूसा नवाब खान जा 2-3 माण्हू लेटाए वञी जेल वसाईंदो। मीर चयो त इहा ॻाल्हि मूसा सां कजां, पर इहा ॻाल्हि मूं लिकाए छॾी, मूसा सां न कई। इहो तो सुठो कयो, न त मूसा हिते बि कोन वेहे हा। हाणे मूसा खे संभालणु तुंहिंजो कमु आहे, मां रहीम खे खणी थो वञा। तूं बेफ़िक्र थी रहीम खे खणी वञ, मां मूसा खे संभाले वठंदुसि। ठीकु आहे रखन। रहीम अचो त हलूं। बख्शर जी रहीम खे छॾे वापसि अच जाए, कम सां हलणो आहे। न बख्शर न, तूं वञी पंहिंजो कमु कर। मूसा खे जिथे बि छॾिणो हूंदो न मां हुनखे वञी छॾींदुसि। ठीकु आहे दरिया खान, हाणे असां हलूं था, बाक़ी हमराहनि खे वक़्त ते वठी अचिजी, बाक़ी कचहरी सुबुह जो कंदासीं। हाँ इंशाल्लाह पहुची वेंदासीं। हलूं हाणे बख्शर। हा वाह। दुरुड़े था वाल बख्शल खे भला रोके छॾी, तुंहिंजो को कमु आहे छा? हा मूसा फिलहाल तूं आराम कर, शाम जो कम सां निकिरंदासीं। आशू मां तुंहिंजा कपिड़ा ठाहे थी रखां, तूं मूमल खे वठी सुबुह जो पंहिंजे ॻोठ हलियो वञ। हाणे हिन घर में तो लाइ का बि जाइ नाहे। छो जी एतिरो जल्दी असां मां बेज़ार थी वई छा? अद्दी बेज़ार नाहे थी, पर तूं हिते अची होश मां निकिरी वियो आहीं। होश मां निकिरी वियो आहियां? पर आखिर अहिड़ो मूं कयो छा आहे? तूं छा तो समझी अदा आशू त असांखे का ख़बर न आहे। रात मीर के मारण जे लाइ उन जे घर में वियो है न तूं। मीर न हो त ॿाहिरि अची तो मूसा सां मुंहुं मारी कई। जॾहिं उतां ड्रो न थियो त मूसा जे घर वञी मूसा जे पीउ खे मारियो अथो। इहो कम मुंहिंजो न आहे, रईस जो आहे। एतबार कर, कसम सां मूं ते एतबार कर। बस आशू बस, कूड़ा कसम न खण। जेके लीमे ऐं रईस तुंहिंजा कन भरिया आहिनि न सभु असांखे ख़बर आहे। हिते हूंदे न तूं कॾहिं बि होश में न रहंदे, इन करे तूं वापसि हलियो वञ। न दी, मां हितां हाणे वञण वारो न आहियां। जेकॾहिं तूं वञण वारो नाहीं त सुभाणे मूंखे छॾे अच। ॿुध, तोखे वापसि वञण जो एतिरो ई शौक़ु आहे न त पोइ मां चवां थो ते लीमे खे, उहो ई तोखे छॾे ईंदो। उन ॾेॾर सां मां मूमल खे कोन छॾींदसि, तोखे ई हितां वञणो पवंदो। ठीकु आहे ठीकु आहे, पोइ मां ई सुभाणे अद्दी खे छॾे ईंदुसि, ऐं पर ॿिए ॾींहुं मोटी ईंदुसि। ठीकु आहे, पोइ मां बि ॾिसां थी त मूंखे छॾे तूं वापसि कीअं थो मोटी। अदा मां त चवां थी कुछ ॾींहंनि जे लाइ मामा वारनि ॾे हली था हलो, जेसि ताईं हितां ख़तरो टरे।
अदी साह कढण वारो मलाइक साॻियूं आहे, उहो हिते बि कढे सघे थो ऐं हुते बि, पर इहो तॾहिं थींदो जॾहिं मुंहिंजी पुॼी हुजे, पोइ चाहे मां किथे बि हुजां। अदा मञा थी त साह कढण वारो मलाइक उते बि अची सघे थो, पर हिते जेके राकास तुंहिंजे पोयां लॻल आहिनि न, उहे हुते कोन अची सघंदा। अदी जेकॾहिं मालिक साईं भलाई कंदो न त इहे राकास मुंहिंजो हिते बि कुझु नथा बिगाड़े सघनि। जेकॾहिं मालिक साईं खे मूंखे बचाइणो हूंदो न त कहिड़े बि हीले बहाने मूंखे बचाए वेंदो। तूं हरूभरू परेशान न थी। अदा मां पंहिंजे लाइ न आहियां परेशान, मूंखे त सिर्फ़ तुंहिंजो ख़ौफ़ पियो मारे। अदी तूं अल्लाह ते रख, उहो असांजी भलाई कंदो। बाक़ी इन्हनि ज़ालमनि जे ख़ौफ़ खां मां पंहिंजो घर करे बि कोन छॾींदुसि। अदा पोइ त तूं नुक़सान खाईंदे, जेकॾहिं घरां नथो हली न पोइ त तोखे नुक़सान ज़रूर थींदो। नफ़े ई नुक़सान जो त मां पहिरियां बि करे न आहे सोचो। जेको थियणो आहे सो त थींदो। बस अदी रुगो तूं पंहिंजे अंदर मां इहो ख़ौफ़ कढी छॾ। बाक़ी दुश्मननि खे मोह ॾियण जी सघ मां अञा बि रखां थो। तूं ॿुधो नथी अदी, हीणा आहियूं पोइ बि ॿीणा आहियूं, इन करे मूंखे अकेलो न सम्झ। दे हाल वाल बाल खां तव्हां जूं ॻाल्हियूं किथे पहुतियूं? गुलण सुभाणे फ़ैसिलो आहे, ॾिसूं त उते कहिड़ियूं थियूं ॻाल्हियूं हलनि, छा थो थिए। एॾो जल्दी था फ़ैसिलो कयो बावल? गुलण फ़ैसिलो करणो आहे त बसि करणो आहे। हूअं बि तोखे ख़बर आहे 10 खून थियनि 20 खून थियनि, उन खां पोइ बि त फ़ैसिलो ई थींदो। हा इहा ॻाल्हि त सही आहे, फ़ैसिलो करणो आहे त पोइ करणो ई त आहे। गुलण बसि दुआ कजांइ त फ़ैसिलो खेर खेर थियां थी वञे, मता हलंदड़ ॻाल्हियुनि में उन ख़राबो थी पए। गोलियूं हलंदियूं बावल जी, गोलियूं हलंदियूं त वॾो नुक़सान थींदो। मां इन करे चवां थो त फ़ैसिले में 4 वॾा ॿिया बि आणियो। अहिड़ो वक़्तु कोन ईंदो, सलाह कंदो, फ़ैसिलो इज़त ऐं एतिराम सां थी। मां हाणे हलायां थो, वाट ते ॿियो बि कमु आहे। कम त हाणे ग़लति पियो थिए, इहा ख़बर हिन वक़्तु ई नवाब खाने पुॼायां, न त चवंदो त तुंहिंजूं अखियूं पूरियल हुयूं ऐं ॻाल्हियूं बि थियूं तोखे ख़बर ई न पई। हा गुलण, भीड़ पंध खे विख वधा वॾे ॻोठ ॾे। वरी तुंहिंजो कहिड़ो खंडरो जहाज़ ॿुधियो? मां कुझु ख़बरूं ॿुधी आई आहियां, सोचां थी त तोसां कयां या न। ॿुधाए ॿुधाए, न त तुंहिंजी इहा आंत मात ख़तम ई कोन थींदी ऐं अॼु राति तोखे निंड बि कोन वठंदी, वतंदी बदरूहन वांगुरु घुमंदी। ॿुधाए जल्दी। ॻाल्हि अहिड़ी आहे, तोखे त ॿुधाईंदे ख़ौफ़ थो अचे। ख़ौफ़ वरी ॿुधो, ॿुधाए, इन सां तुंहिंजे दिलि जो भार हल्को थींदो ऐं सुकून बि मिलंदी। चओ छा आहे? वरी तूं इहो सोचींदे त मां तुंहिंजी भेण जो घर बर्बाद थी करणु चाहियां। मेरू ज़िंदगी में जेतिरा बि धोखा खाधा आहिनि, एतिरा धोखा शायदि कंहिं न खाधा हुजनि, पोइ पंहिंजा हुजनि या परावा, सभिनी जूं महिरबानियूं। इन लाइ तूं मूं लाइ परेशान न थी, न कोई अदी लाइ परेशान थी त हुन जो घर बर्बाद थींदो, कोन थो फिटे हुनजो घर। तूं चओ। चाची हाकमज़ादी खे सलाह कंदे मूं ॿुधो हुयो तूं तोखे मारण जूं साज़िशूं थियूं कनि। हाय क़िस्मत, चवो त मुल्क में मुड़ुस ख़तम थी विया आहिनि जो हाणे सिजावल खे मारण लाइ मायूं पई थियूं साज़िशूं कनि। मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ज़बान जे मथां इतबार न कंदे, पर हाकमज़ादी तोखे मारण जूं ॻाल्हियूं पई करे ऐं हुनखे चाची सम्झाइण जी कोशिशि पई करे, पर हुननि जी ॻाल्हियुनि मां मूं इहो अंदाज़ो लॻायो त लाला हाकमज़ादी मिलियल आहिनि ऐं इहा हाकमज़ादी खे लाला ई सलाह ॾिनी हूंदी। मेरी तो ॻाल्हि वॾे कम जी कई, छो त इन्हनि तरफ़ खां मूंखे शक त अॻ में हुयो, पर अॼु जेका तो मूंसां ॻाल्हि कई न, इन्हीअ मां मूंखे 16 आना पक थी वई त ही साज़िश कंदा हूंदा। ॾिसूं था। मूं सोचो हो त रेस कंदो सालूअ खे दुफो, सालू गुज़ारे वेंदो, जान छुटी पवंदी, सीधी खट खाली आहे। थधो थी मियां मखण खान, थधो थी
सालू तुंहिंजो सिर खणी पोइ मरंदो, एतिरी आसानी सां मरण वारो न आहियां। भाई बेगुल हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधा, ही सालू तुंहिंजो वाकई में भाउ आहे या कारी बोल बेलुड़ी आयो हो तव्हां माने कजो? हे चए थो त मूंखे मारण जी जुरत न कयो, मां मरी नथो सघां, तो आजू तो बाजू जो पुट आहे छा? मरंदो त हिकु ॾींहुं सभु, पर अदा त किनो थी मरंदो। हा हा पुट ई मोट मरंदो, ऐं अहिड़ो मरंदो धप कंदो, माण्हू चवंदा खणी ॿार फिटी कयो दूध हा, हिते घर में छो रखियो अथव? वाह माई वाह, भाउ जो तोखे ज़रो बि एहसास न आहे त दीन दुनिया में मुंहिंजो इहो आख़िरी ऐं हिकिड़ो ई भाउ बचो आहे, पोइ बि तूं मुड़ुस जो पासो थी खणी। हा वियो त तोखे वरी न मिलंदो, बाक़ी हेड़ा निभागा मुड़ुस त तोखे हज़ारे। अकुल कर निभागा, इहो छा थो चए? ॻाल्हि पियो कयां बेगुल भला, को ग़लति ॻाल्हि न कई अथमि, मिसाल त सभु को ॾेई सघे थो न। सभ खां पहिरें पादर त तूं खाई दे पुट, छो त तो मुंहिंजी बेगम बेगुल लाइ अहिड़ो ग़लति ऐं वाहियात मिसाल ॾिनो आहे। हिन लाइ मां ई कूधर मुड़ुस आहियां, चरिया अकुल न मोत, वरी चवंदी पघार वधायो आहे। बस कयो बेली, बस कयो, ॿई पंहिंजा वात बंदि कयो। जेसी ताईं तव्हां ॿई ॻाल्हाईंदा रहंदव न, तेसी ताईं इहो तकरार ख़तम कोन थींदो। चुप कयो। तोखे थई, मूंखे न, तोखे आ तोखे, तोसां मुखा देबा। पिन्नी जो अच्छो मोह आहे, मुंहिंजो थोरो घटि आहे, हिन जो घणो आहे लॻे इहे थो मूंखे, पोइ वधि ॻाल्हि अलाह थो ॼाणे। जहिड़ी धूड़ जहिड़ी छाई, पर को बि तूं सवाई। बाबा साईं इहा मूंसां ॻाल्हि बहावल खान कई, मूं सोचियो त मां तव्हां ते इहा ॻाल्हि पहुचायां, न पहुचायां तव्हांजा त मुंहिंजी गिचीअ में हुजनि हा। आशू ॿुधी थो न ॻोल्हण जूं ख़बरूं, हाणे सोच जेकॾहिं सुभाणे हिननि में ठा थी थो वञे त हू 7 सिरनि वारी अज़दा जो किसो त ॿुधो अथई न, त हिक सिर खे वढ त ॿिया कढी ईंदी। हाँ सरकार, हिन में को बि शक न आहे, जेकॾहिं इहे सभु गॾिजी विया न त 7 मुंडनि वारे अज़दा खां घटि कोन हूंदा। बाबा साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तूं सुबुह जो सवेर वञी बहावल जे घर जे मथां नज़र रख, जीअं ई फैसले जे लाइ बहावल निकिरे न मूंखे फोन करे ॿुधाइजां। हाज़ुर बाबा साईं, मुंहिंजी हर वक़्तु नज़र बहावल जे मथां हूंदी, महिरबानी। आशू हाणे सोच त छा कर, जेकॾहिं तूं मीर खे मारण में कामयाब बणी आ त मूंसां लाक़ब में अचे आ, ऐं बहावल खे सजावल टोड़ाए मारिया, ऐं असां हिन सूबेदार जे हथों हिन सजावल खे उबतो टंगराए अहिड़ो कुटकोड़े आयूं सां लाक़ब कराए छॾियूं सां, असल मथे जो सूर लही वञे। अञा ॻाल्हियूं थियूं न आहिनि सरकार, असां वटि पूरी राति पियल आहे अञा। आशू तुंहिंजे साम्हूं बि मूसा आहे, मूसा न तूं मूसा खे मारे सघीं थो, न ई तो में मीर खे मारण जी सघ आहे। पुट मूसा सुभाणे ॻाल्हियुनि में तकड़ न कजो, इहो ठा तव्हां सभिनी दोस्तनि जे फ़ाइदे में आहे। जी चाचा, मां सम्झां थो, असां दोस्तनि जे विच में जेके विथियूं आहिनि खुदा कंदो त जल्द ख़तम थी वेंदी। अबा तव्हांजो इहो ठा नवाब खान खे परेशान कंदो हूंदो। हा चाचा, इन ठाह जो जेको सदमो रसंदो न उहो नवाब खान खे ई रसंदो। दरिया बख्शल खे बि तो रोके छॾियो ऐं मूंखे बि हिते विहारे छॾी। जेकॾहिं तव्हांजो को कमु न आहे त मूंखे इजाज़त ॾियो त मां चाचा बहावल खां थींदो ॻोठ हलियो वञा। 2 मिंट सब्र कर, ॿई गॾिजी निकिरूं था। पुट दरिया खान केॾी महिल तुंहिंजी वापसी थींदी? चाचा राति जो मूसा खे गॾु वठी ईंदुसि, असां ॿिन्ही जी मानी कराए छॾिजांइ। न दरिया खान, मां चाचा बहावल खां थींदो ॻोठ हलियो वेंदुसि। ओ पुट चाचा मूसा खे छॾ, मूसा खे मां ज़रूरी कम सां वठी ईंदुसि, बसि तव्हां असां ॿिन्ही जी मानी कराए छॾिजो, असां ॿई राति जो गॾिजी मानी खाईंदासीं। चाचा जंहिं कम सां असां निकिरूं था, जे महिलाए थो थी वियो त मूसा खे ॻोठ छॾे ईंदुसि। ठीकु आहे पुट, ध्रुव पोइ भला चाचा बहावल तरफ़ निकिरण जी कयूं। 2 मिंट वेहो, मां तयार थी अचां थो। सजावल खान मूं सभिनी दोस्तनि खे चई छॾियो आहे, सुभाणे हू 10 बजे पाण वटि पुॼी वेंदा, ऐं तव्हां पंहिंजी तयारी मुकमल रखिजो। रही में अचनि था त सदा अचनि, उन्हनि जूं लतूं असांजूं अखियूं। जेकॾहिं दोस्त बणिजी था अचनि त अलाह कंदो दुश्मनी जो बीज छटे कोन वेंदा। सोटे इहो त तव्हांजे मथां आहे जो दरगुज़र करण जी सह पर रखो था।
अलाह कंदो त दुश्मनीअ जो ॿिज कोन छॾिबो। लाला असां बि इहो ई चाहियूं था त बिगैर ॻाल्हियुनि जे अकबर तूं अञा ॿार आहीं। बरंद कढी खिली जेकॾहिं भाकुर पातासीं त इन मां इहो न सम्झ त को अंदर मां बुग़्ज़ ख़तमु थींदो। भले भाकुर पाए हिकु थी वञो पर अंदर जी नफ़रत अकबर कॾहिं बि कोन ख़तमु थींदी न थींदी। दिलि में वसवसा हूंदा त अलाए उहो सही आहे अलाए असां, इन करे उहा अॻ जहिड़ी विझड़ाइप कॾहिं बि कोन थी। जेके पहिरियां गहराइप हुयूं न उहे मामला उते ई रहिजी वेंदा। इन करे ॻाल्हियूं लाज़िम आहिनि त हर माण्हू पंहिंजे दिलि जी बाहि कंडी ॿाहिरि रखे, ॾिसे त केरु सही आहे केरु ग़लति। इन जे करे छंड छाण करणु अकबर लाज़मी आहे। ॻाल्हियूं कराईंदे सिजावल खान, ऐं तव्हां मां बि इहा ई उमेदु रखिजे थी, जज़्बात खां हटी करे ॻाल्हियूं कंदा। रहीम ईअं वॾो सब्र वारो ऐं हिमत वारो आहे, उमेदु आहे त जज़्बात खां कमु न वठंदो। रहीम शिकरे ऐं उकाब जी उॾाम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थींदो। शिकरे जी उॾाम हमेशह इन करे हूंदी आहे छो त उहो शिकार जे पोयां हूंदो आहे, पर उकाब जी उॾाम तॾहिं थींदी आहे जॾहिं शिकार हुन जे नज़रुनि जे साम्हूं हूंदो आहे, छो त हुन जी बेफ़िक्री ऐं अजायो उॾाम न हूंदी आहे। बाबा मालिक साईं कंदो त सुभाणे तव्हांजी ऐं सजाल जे विच में ठाह थी वेंदो। अमा तूं चईं सिजाल जे विच में एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न आहिनि, असां त निबरी पवंदासीं। असुलु मसइलो आहे मूसा ऐं सिजावल खान जो, रुगो इहे ॿई ठही पवनि। बाबा जॾहिं तूं मूसा खे सम्झाईंदी तूं साबिरी न आहे, सम्झ खां कमु वठंदो। मूसा त सब्र करे वेंदो, जे सिजावल खान पंहिंजे ज़िद तां लथो न, जो उन करे सिजावल खान ॻाल्हियुनि में पंहिंजी गैरत जो मसइलो ॾेखारींदो, उहो इहा ई ॻाल्हि कंदो त मूसा हुन जी इज़त में हथ विधा। पर बाबा मूसा चइबो त मां बेॾोही आहियां, इहा मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे। मां मूसा त चवे थो बेॾोही आहे, मां बि मञा थो बेॾोही हूंदो, पर इन ॻाल्हि खे सिजावल खान बि मञे न। बाबा सजावल नरमी ॾेखारी आहे तॾहिं त ॻाल्हियूं थियनि पयूं। हा मां तूं सही पई चई, सिजावल खान बि पंहिंजा दोस्त विञाइण नथो चाहे। बाबा तव्हां सम्झ खां कमु वठिजो, जेकॾहिं ठाह न थियो त इन जो फ़ाइदो नवाब खान वठंदो। हा मां नवाब खान इहो ई थो चाहे त असांजा हथियार हिक ॿिए जे मथां सिधा थियनि। इहे ज़ालिम उन मां नाजाइज़ फ़ाइदो वठे, अलाह कंदो इन जो अछो मुंहुं थींदो। मां चाहियां थो त मूसा खे गिरफ़्तार करे लाश न कजे, पर कुझु ॾींहं बाद कंहिं अहिड़ी चेक पोस्ट ते मूसा खे बंदि कराइजां जो मूसा जे दोस्तनि खे ख़बर न पए त मूसा किथे आहे। मूसा खे त असां क्वार्टर गार्ड करे छॾींदासीं, पर मूसा मिले बि त सही न। अॼोको ॾींहुं ऐं पूरी राति तव्हां वटि पई आहे, ऐं असद साहब खे ॿुधाए छॾिजां त मूसा हर हाल में गिरफ़्तार थियणु घुरिजे। कोशिश कयूं था, पर ख़बर त पवे न त मूसा आहे किथे। मूसा जा केतिरा ई ठिकाणा आहिनि। पहिरियां तूं मूसा जे घर ते छापो हण, जेकॾहिं उते न मिले त पोइ बहावल जो रुख़ कर, ऐं इन्हनि ॿिन्ही हंधनि ते तोखे न मिले न त पोइ पक मूसा तोखे दरिया खान वटि। ठीकु आहे नवाब खान, तव्हां रुगो मोबाइल जो तेल ॾेई छॾियो, बाक़ी सॼी राति मोबाइल असां टोड़ाईंदासीं। पर नवाब खान हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इहा बाहि मूसा जे पोयां छो? सुभाणे ठाह करण जे लाइ वञे पियो, भल त इहो सजावल मूसा जो इंतज़ारु कंदो रहे, पर उन वटि मूसा जा मलाइक बि न पहुचनि। मूसा सां गॾु जेकॾहिं को ॿियो मिलेव न, उनखे बि गिरफ़्तार कयो, भले तव्हां हुनखे पहिरीं ते छॾे ॾिजो, पर मूसा घटि में घटि 8-10 ॾींहं गुम हुजे। केरु आई हिन ॻोठ में छा थो करी? तूं केरु थींदो आहे मूंखे पुछण वारो? हटी पहुचे थी, रस्तो छॾ। बावल जो चयल आहे, जेको ओपरो माण्हू ॾिसो हुनखे गोली हणी छॾियो। टकर न कर शहज़ोर, मां आहियां वरियाम। वरियाम तूं ज़िंदा आहीं? हा शहज़ोर मां ज़िंदा आहियां, ऐं सजावल जे रत जो प्यासो आहियां। सजावल जे रत जो प्यासो? तूं त कमी सजावल लाइ कंदो हुए। सजावल जे लाइ जेको करिणो हो न मूं कयो, ऐं उनजे चवण ते मां उनजे सौट खे अगवा कयो, ऐं हुन खां पोइ सजावल मूंखे गोली हणी मारे छॾियो। इहा मुंहिंजी ज़िंदगी हुई, ऐं अलाह जी भलाई हुई, मां बची वियुसि।
सिजावल तोखे इन लाइ मारियो जो सिजावल जे ख़िलाफ़ गवाही ॾियण पियो वञे। शहज़ोर हीअ ॻाल्हियूं करणु फज़ूल आहिनि। मूंखे रस्तो ॾियनि मां पंहिंजी मंज़िल ते वञा। मंज़िल कहिड़ी मंज़िल आहे तुंहिंजी? सजावल जो वॾे में वॾो दुश्मन हाणे मुंहिंजो सजण आहे, सजण। सिजावल जो दुश्मन काथे? तूं नवाब खान ॾे त कोन थो वञी? हा शहज़ोर, मूं नवाब खान सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं हुन चयो आहे त 24 कलाक तुंहिंजे लाइ मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, नवाब खान ॾे वञण लाइ वाटूं घणियूं अथई, पर उतां वापसीअ जो रस्तो हिकु ई अथई, उहो अथई मौत। शहज़ोर मौत त मुक़ररु आहे। जेके नवाब खान जे हथां मूंखे मौत मिलियो न त मूंखे क़बूल आहे। हिकिड़ी ॻाल्हि बि शहज़ोर, जेसि ताईं ज़िंदा आहियां न सजावल जे दुश्मन सां मुंहिंजी संगत हूंदी, दोस्ती हूंदी। बावल मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अरे रे न भागा, कहिड़ी मां शादी थो कयां जो तोखे ख़ुशी थी आहे? तव्हांजे विच में जेको फ़ैसिलो थिए न, इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तोखे केतिरी ख़ुशी थी आहे मां तुंहिंजे अंदर खे सुञाणा। इहो मूंखे बावल ॿुधा त सुबुह जो फ़ैसिले ते केॾी महिल निकिरंदो? मूंसां सां मिलण खां पोइ इहो प्रोग्राम ठहंदो, अचे त ख़बर पवे। बशू, पुलिस मूसा जे घर छुपी वञे। हा छोकिरो, पुलिस खे नवाब खान ई चयो हूंदो त मूसा खे गिरफ़्तार कनि। बशू मूसा खे गिरफ़्तार कनि, पर छो? छो छोकू, तोखे ख़बर न आहे त मूसा ऐं सिजावल जे विच में ठाह थियण वारो आहे ऐं नवाब खान इहो न चाहींदो त हिननि जो ठाह थिए। अच्छा, तॾहिं पुलिस भॼा में लॻी पई आहे। नवाब खान वॾो शातिर माण्हू आहे। बावल पोइ मोकिलाइणी कोन्हे, यारो यारी पोइ गॾु आहियूं। मूसा उतां किथे था ज़रा खान कीअं? न बाल, असां कम सां था वञूं, मूसा खे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। जी मूसा, ॻाल्हि कर। चाचा बावल सुभाणे ॻाल्हियूं आहिनि, मां तव्हांखे वठण ईंदुसि। तव्हां सवेरे तयारु रहिजो, पर जेकॾहिं मां न अचां त तव्हां सिजावल तरफ़ निकिरी अचिजो। तूं अची हा त गॾिजी हलूं हा भई। चाचा मां बख़्शल खे चवंदुसि, उहो तव्हांखे वठण ईंदो। मां ॻोठ वेंदुसि। हीउ ॻोठ न पर राति मूं वटि हूंदो ऐं असां तव्हां तरफ़ सुबुह जो ईंदासीं। जेकॾहिं सुबुह जो बख़्शल अचे न त उनखे तूं पाण सां विहारजांइ, पोइ सभई गॾिजी निकिरंदासीं। मूसा ईअं सही आहे, सभु गॾिजी निकिरंदासीं। त पोइ ठीकु आहे चाचा बावल, तव्हां तयारु हुजिजो, असां अची वेंदासीं, पोइ सभई हितां गॾिजी निकिरंदासीं। हिन वक़्तु वेहो कोन था? हलो चाह पाणी पियो हा? न चाचा, रहूं कोन था। यार दूर थो चवे त मुंहिंजो कमु आहे, फ़िलहाल हिन पासे था वञो। मोकिलाणी न आहे बाल, सुबुह जो गॾिजी निकिरंदासीं। जेका तव्हांजी मर्ज़ी, अलाह भलाई कंदो। हाणे ॾिसजे त सुबुह जो थिए छा थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।